पंजाब 91 पानी मुआहदे जी हिकु भेरो ॿीहर ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे सिंध जो 3000 क्यूसेक पानी चोरी करे वरितो आहे। सिंध जे हिसे जो 9389 क्यूसेक पानी जो कट हणी पंहिंजूं ज़मीनूं आबाद करण लॻो। सिंध जो सख़्तु एहतिजाज। वॾी सरकार सिंध सां माटेली माओ वारो सलूक जो नोटिस वठण बजाए ख़ामोश तमाशाई बणिजी वई आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। अॼु असीं हिकु अहिड़े बुरान ते ॻाल्हाईंदासीं जेको रुॻो हारियुनि जो मसइलो नाहे, रुॻो सिंध जो मसइलो नाहे, पर पाकिस्तान जी ज़री मइशियत जो ऐं खुराक जी तहफ़ुज़ जो मसइलो बणिजी चुको आहे। पंजाब पारां पाणी चोरी बैदि सिंध जे केनालनि में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। ख़रीफ़ जे फसल जी शुरूआती मरहले में लाड़काणो, कंबर, शहदादकोट, दादू, शिकारपुर, सखर, हैदराबाद ऐं बलूचिस्तान सां लाॻापियल हज़ारे आबादगारनि जूं अखियूं आसमान ॾांहुं ऐं उमेदूं आपियाशी खाते ॾांहुं लॻल आहिनि। पर सवाल उहो आहे त आख़िर सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी छो नथो मिले। ताज़नि अंगर अखरनि मूजिबि सखर बैराज जे आजे किनारे वारे केनाल सिस्टम में पाणी जी खोट ख़तरनाक हद ताईं पहुची चुकी आहे। रिपोर्ट मुताबिक़ नॉर्थ वेस्टर्न केनाल में पाणी जी खोट 64.1% आहे। राइस केनाल में 38% खोट रिकॉर्ड कई वई आहे। दादू केनाल में सूरतहाल सभ खां वधीक ख़राब आहे, जिते पाणी जी खोट 82% ताईं पहुची चुकी आहे। 82% खोट जो मतिलबु छा आहे? उन जो मतिलबु आहे त ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि, फसल पोखे नथा सघजनि, हज़ारे ख़ानदान माशी तबाही जे किनारे ते पहुची रहिया आहिनि। सिंध जे आपियाशी खाते जे डेटा मूजिबि सिंध 120,000 क्यूसेक पाणी जी घुर्ज रखी हुई, पर सिंध खे सिर्फ़ 1 लख क्यूसेक पाणी फ़राहम कयो वञे पियो, यानी 3000 क्यूसेक पाणी खोट मिली रहियो आहे। ॿिए तरफ़ रिपोर्टनि मूजिबि दावा कई वई आहे त पंजाब खे 44,000 क्यूसेक पाणी मुख़्तस हो, पर उते 53,394 क्यूसेक पाणी ॾिनो पियो वञे, यानी लॻभॻि 9,394 क्यूसेक पाणी वधीक पंजाब खणी रहियो आहे। उहो इज़ाफ़ी अख़राज 21.35% वधीक बणिजे थो। साॻे वक़्तु तौसा बैराज ते 24,000 क्यूसेक जे हिसे बदिरां 25,694 क्यूसेक पाणी खणण जो ज़िक्र कयो वियो आहे, यानी तक़रीबन 9.3% वधीक बणिजे थो। सवाल उहो पैदा थिए थो त जेकॾहिं मथे हिसनि में वधीक पाणी खयो पियो वञे त पोइ हेठि सतह ताईं पाणी कीअं पहुचंदो। हिकु ॿी अहम ॻाल्हि साम्हूं आई आहे। चश्मा बैराज ते पाणी जी सतह मुसलसल वधी रही आहे। रिपोर्ट मूजिबि हिकु ॾींहं में पाणी जी सतह 644.9 फुट मां वधी 646.4 फुट ताईं पहुची वई आहे। उहो ज़ाहिर करे थो त मथे इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे। हेठि सिंध में केनाल सुकी रहिया आहिनि। सिंध जे आबादगारनि जो चवणु आहे त उहा सूरतहाल 1991 जी पाणी वर्ष वारे मुआहदे जे रूह जे उबतड़ आहे। उहो ई मुआहदो सूबनि जे विच में पाणी जी मुनसिफ़ाणा वर्ष जी ज़मानत ॾिए थो। हाणे अचूं त हारियुनि जी परेशानी ॿुधूं। सिंध आबादगार बोर्ड जे अॻुवाण इसाक मोगोरी मूजिबि दादू केनाल जी अलॉटमेंट 4,995 क्यूसेक आहे, पर हिन वक़्तु सिर्फ़ 860 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे, यानी तक़रीबन 83% खोट। साॻी तरह नॉर्थ वेस्टर्न केनाल जी अलॉटमेंट 6,260 क्यूसेक आहे, पर सिर्फ़ 2,100 क्यूसेक पाणी फ़राहम कयो पियो वञे। राइस केनाल जी अलॉटमेंट 8,700 क्यूसेक आहे, पर सिर्फ़ 5,300 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे। उहे अंग अखर ज़ाहिर कनि था त पाणी जी खोट रुॻो दावा नाहे, पर ज़मीनी हक़ीक़त बि आहे। हिन वक़्तु कंबर, शहदादकोट, कबू सईद खान, लाड़काणो ऐं ॿिनि केतिरनि ई इलाइक़नि में चांवरनि जी पोख मुतासिर थी रही आहे। केतिरनि ई हारियुनि अञा ताईं नर्सरियूं बि तयारु नाहिनि करे सघिया। छो त पाणीअ ते पाणी मौजूदु न आहे। यादि रहे त सिंध हर साल तक़रीबन 55 लख टन चांवर पैदा करे थो। चांवरनि जी बरामद मां पाकिस्तान खे लॻभॻि 1.4 अरब यानी कि 1 अरब 40 करोड़ $, परॾेही नाणो हासिलु थिए थो। जेकॾहिं पाणी न हूंदो त चांवर न थींदा, चांवर न थींदो त बरामद मुतासिर थींदी। जेकॾहिं बरामदात मुतासिर थियूं त क़ौमी मइशियत ते सिधो असरु पवंदो। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त सिंध मुल्क जी ज़रिए पैदावार जो 67% हिसो ॾिए थी, पर उन बावजूद बि सूबे खे पंहिंजे जाइज़ हिसे जो पाणी नथो मिले। हिन सिंध जी मइशियत लाइ इंतिहाई ख़तरनाक क़रार ॾिनो आहे। हाणे सभ खां अहम सवाल उहो आहे त जेकॾहिं ही बुरहान जारी रहियो त सिंध जो
छा थींदो? पाणी माहिरनि जो चवणु आहे त लखें एकड़ ज़मीन मुतासिर थी सघे थी। चांवर, कमंद, भाॼियुनि ऐं ॿियनि फसलुनि जी पैदावार घटिजी सघे थी। हारियुनि जा ख़र्च वधंदा ऐं कर्ज़ वधंदा, बेरोज़गारी वधंदी ऐं ॻोठाणनि मैसियत ते सख़्तु मुनफ़ी असर पवण जो इम्कान आहे। इन करे आबादगार सियासी अॻवान पाणी माहिर वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करे रहिया आहिनि त सिंध खे फौरी तौर ते इन जो जाइज़ पाणी हिसो फ़राहम कयो वञे। पाणी जी वर्ष बाबति शिकायतुनि जो शफ़ाफ़ जाइज़ो वरितो वञे ऐं 1991 वारे मुआहिदे ते मुकमल दरआमद यकीनी बणायो वञे। पाणी सिर्फ़ ज़रायत जो मसइलो नाहे, पाणी ज़िंदगी जो मसइलो आहे। पाणी मुल्की मैशियत जो मसइलो आहे। पाणी सिंध जी बका जो मसइलो आहे। हाणे ॾिसणो उहो आहे त अख़्तियारनि हिन बुहरान खे कीअं हल कनि था ऐं छा सिंध जे लखें आबादारनि खे संदसि हक़ जो पाणी मिली सघंदो या न? तव्हांजी राय छा आहे? छा सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मिली रहियो आहे या पाणी वर्ष बाबति नई क़ौमी बहस जी ज़रूरत आहे? कंप्लेन में पंहिंजी राय ॾियो ऐं असांजे फेसबुक ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर करणु न विसारींदा।